अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बलिकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल टियों जेका आसिफ ज़रदारी साहब जी शोजी शुजा सां मुलाक़ात थी, उन खां पोइ हिकिड़ी स्पेकुलेशन्स हिकिड़ी उथणु शुरू थी वियूं, सभिनी इल्ज़ाम आणणु शुरू कया आसिफ ज़रदारी साहब ते त उहो डॉलर खणी घुमंदो हुओ, हुते शेख रशीद साहब चवणु, शाह महमूद कुरैशी साहब चवणु त उहो वरी ख़रीदो फ़र्क़ जी मंडी लॻी वई आहे। हाणे क्वेश्चन अञा ताईं रेज़ आहे सुप्रीम कोर्ट जे डिसीजन खां पोइ छा लोटा थींदा, छा थींदा? न ही जेको तव्हां परहीं जेको चओ पिया त हमज़ा शहबाज़ जे ख़िलाफ़ु जेका या हमज़ा पंजाब जे चीफ मिनिस्टर लाइ जेका वोट ऑफ एतमाद जी तहरीक रन ऑफ इलेक्शन थियणो आहे, हा इलेक्शन थियणी आहे लीडर ऑफ हाउस लाइ। ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिरी तरह नंबर जेके आहिनि उहे त PTI ऐं क्यू लीग जा तमामु घणा आहिनि 188। हाणे इहा कोशिशि थी त के सूरत क्यू लीग जो सरबराह छाकाणि चौधरी शुजात आहे त अगरि चौधरी शुजात चई छॾे हमज़ा खे वोट त हमज़ा खे वोट ॾियो ऐं माण्हू अगरि परवेज़ इलाही खे वोट ॾींदा त हू लोटा थी वेंदा, डिफेक्शन क्लॉज नाहिल थी वेंदा, जी वोट काउंट न थींदो। इहा कोशिशि थी, उहा कामयाबु न थी सघी। उन लाइ ज़रदारी साहब बि कोशिशि कई, ॿियनि बि कोशिशि कई त चौधरी शुजात मञी वठे, उन्हनि न मञियो। पोइ कोशिशि थी त चौधरी परवेज़ इलाही खे इहो चयो वञे त भला तव्हां हुकूमत जा उम्मीदवार थी वञो, इमरान ख़ान जा न थियो। उहा कोशिशि बि नाकाम थी वई ऐं गुजरात जा चौधरी जेके आहिनि वरी पाण में ठही विया ऐं उन्हनि चयो ठीकु आहे, चीफ मिनिस्ट्री त वरी गुजरात में ई अचे थी न। ऐं अॼु चौधरी शुजात वाज़े करे छॾियो त भई क्यू लीग जा जेके बि 10 मेंबर आहिनि उहो परवेज़ इलाही खे वोट ॾींदा। हाणे ज़ाहिरी तरह अंग वञी किथे बीठो, 10 हिननि जा बाक़ी PTI जा, सो 10-12 सुन्नी इताद जा बि कुझु सीट। ठीकु आहे, त मतिलबु हिकिड़ी वाज़े अक्सरियत PTI इत्तेहादियुनि वटि आहे, PTI क्यू लीग वटि वाज़े अक्सरियत आहे। हाणे जेको ही ॻाल्हियूं हलनि थियूं, ये ॻाल्हियूं हलणु शुरू थियूं जॾहिं राणा सनावला चयो त 5-6 MPA गुम हो जाए तो क्या करेगा। पोइ ॻाल्हियूं शुरू थियूं, जेको अॼु इल्ज़ाम लॻाए पियो, शेख रशीद बि लॻाए पियो, फवाद चौधरी बि लॻाए पियो त आसिफ ज़रदारी साहब जेके आहिनि 40 करोड़ 50 करोड़ जी ऑफरूं हलाए पियो, डॉलर खणी वञे पियो। यानी जेको पीपल्स पार्टी ते या इल्ज़ाम लॻंदा रहंदा आहिनि। त मूंखे ॻाल्हि जेका सम्झ नथी अचे त जे त इहा ॻाल्हि हुजे अॼु खां साल अॻु जी त कोई अजीब ॻाल्हि न हुई। हाणे हिन जेको लोटाक्रेसी या जेका ही बाई इलेक्शन्स आहे, लोटाक्रेसी खां पोइ सुप्रीम कोर्ट जे आयल फ़ैसिले खां पोइ ही 20 बाई इलेक्शन थिया, उन खां पोइ हाणे मुमकिन कीअं आहे? नामुमकिन दुनिया में का शइ न हूंदी आहे, लेकिन ही क्यू लीग जा 5-6 MPA या PTI जा 5-6 MPA लोटा कीअं त थींदा? पैसनि जे एवज़ न, पैसनि जे एवज़ पोइ माना पंहिंजी सीटूं विञाईंदा, सभु कुझु विञाईंदा, पंहिंजो करियर विञाईंदा। ॿुधी वठो न, पैसनि जे एवज़ फ़िलहाल त पंहिंजी सीट विञायूं, ठीकु आहे। पोइ पैसनि जे करे जेको बि 40 करोड़ 50 करोड़ में ख़ैर पैसा गंज माण्हू लाइ सॼी ज़िंदगी आराम सां वेही खाए त 40-50 करोड़ रुपया खोड़ अथसि, पर पंहिंजी सीट विञाए। पोइ जेको आहे अगरि PTI ऐं क्यू लीग जो आहे त पोइ माना आईंदा इलेक्शन बि तव्हां फ़िलहाल त हथु खणे जेसिताईं इमरान ख़ान जो बयानियूं मथे आहे, माना ईंदड़ इलेक्शन में बि आसिरो कोन, यानी वक़्ती तरह पंहिंजे कैरियर बि ख़तमु करे। पर अञा टी ॻाल्हि त जलो वोट ॾे बि हमज़ा शहबाज़ खे PTI वारो या क्यू लीग वारो, उहो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ उनजो वोट त ॻणप में ई न ईंदो, त वोट नथो ॾेई सघे। हाणे चोथों तरीक़ो छा आहे त PTI या क्यू लीग वारो वोट एब्सटेन करे वठे, यानी उन ॾींहुं वोट ॾियणु अचे ई न, मेजॉरिटी न हूंदी। पोइ ठीकु आहे, तव्हां बीमार आहियां, पेट ख़राबु आहे, मथे में सूरु आहे, बांह टुटी पई आहे, जेको बि थियो। लेकिन जेको 63 जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में आयल आहे त उनमें लिखियलु आहे त फॉर एनी रीज़न, माना तव्हां नथा करे सघो, को बि सबब जे करे तव्हां वोट जेको आहे एब्सटेन नथा करे सघो। ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे हाणे करोना में सफ़ा वेंटिलेटर लॻल हुजे त हाणे उहो त पोइ अदालत चेक करे वठंदी, लेकिन उहो हिकिड़े ॿिनि खे थी सघे थो न, 5-7 माण्हुनि खे करोना कीअं थी पवंदो हिकिड़े ॾींहं में, पर हीअ त चूंड आहे। सो ॾिसो, को तरीक़ो कोन्हे। आउं सम्झां थो त हीउ जेको फ़साद क्रिएट थियो आहे, हीउ फ़साद उर्दू वारो न या अंग्रेज़ी वारो, हीउ जेको हिकिड़ो जेको ममण मचायो वियो आहे, इहो वॉर ऑफ नर्व्स आहे। ही असाब जी जंग थिए पई हुकूमती इत्तेहादियुनि पारां ऐं PTI वारनि पारां। केरु ग़लती कयो? त
मुल्क ही जेको पॉलिटिकल अनसर्टनिटी आहे, ही जेको गैर सियासी अदम इस्तेहकाम आहे मुल्क में, ही जेको हाणे ॿई चाहिनि पिया, आउं ईअं सम्झां थो त हू जेके न्यूट्रल थियल आहिनि उहे अचनि, हू विच में पवनि, उहे विच में पवनि, ॿिन्ही खे को रस्तो। हाणे हींअर PTI खे हुननि जी ज़रूरत न आहे घणी, न आहे हाणे हुकूमती इत्तेहादियुनि खे ज़रूरत आहे उन्हनि जी त न्यूट्रल विच में अचनि ऐं असांखे ही जेको कल साद रफ़ीक चयो न त इमरान ख़ान अञा लाडलो आहे हुननि जी जो, हा, जी हा, हू चवनि था त पंहिंजे लाडले खे हाणे पाण अची संभालियो जी हा, ऐं असांखे को फेस सेविंग कढी ॾियो, न त सवली सिस्टम बि हले वञे, न त भले अगरि सिस्टम वञे थो त वञे, वञे भली। ऐं ख़ुदा न ख़ास्ता सिस्टम त वञे न वञे, यासिर साहिबु सिस्टम त पोइ जी ॻाल्हि आहे, फ़िलहाल माशी तरह अॼु वरी $4 महांगो थी वियो आहे, $125, हा, अॼु वरी जेको आहे स्टॉक एक्सचेंज हेठि वई आहे, जी हा, आउटलुक तव्हांजा चेंज पिया थियनि, नेगेटिव थींदा वञनि, जी हा, त अदा ही कीअं फाइनेंशियली कीअं हलंदो मुल्क, त आउं हाणे निज़ाम ऐं हुकूमत, मुंहिंजी नज़र में ही हुकूमत त पूरी थी वई आहे, पूरी हा, ही जेका फेडरल हुकूमत आहे ही मुंहिंजे ख़्याल में त हाणे हिकिड़ी हवा में बीठल हिकिड़ी महलूल शइ आहे। मुंहिंजे लाइ त जेका असल लम्हा फ़िक्री आहे त मुल्क जी इकॉनमी अगरि न हलंदी त ही सभु ॻाल्हियूं इररिलेवेंट आहिनि। त जॾहिं आउं सोचां थो त ही सभु ॻाल्हियूं भई PDM साईं पीपल्स पार्टी साईं PTI साईं फला ठीकु आहे फ़र्दनि कहिड़े कम जो, लेकिन जेको इंस्टीट्यूशन आहे जेको हमेशह हिन मुल्क जी सरहदी ऐं नज़रियाती सेवियर्स आहिनि या जेके हिन जा मुहाफ़िज़ आहिनि, हू छा इंतज़ारु कंदा त हिननि जे हिन हुल हंगामे में अॼु वरी बिजली वारा चवनि था त सही ही असां जेके हींअर अघु ठाहियो हो गैस जो जो इहो त $200 ते असां हिसाब किताब ॿधो, हाणे डॉलर थी वियो 225 226 ऐं उहो बि अॼु अञा चढ़ंदो थो वञे, अञा अगरि ही अदम इस्तेहकाम रहे थो त ही ख़ुदा न ख़ास्ता अगरि डॉलर वञी 240 250 ते पहुचे थो त बिजली जो अघु जेको आहे $60 यूनिट थी वेंदो, अञा मथे। त अगरि बिजली एतिरी महांगी थींदी त पोइ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऐं ही सभु शयूं किथे वेंदियूं, त मुल्क लिटरली ॾिसो ही त मूंखे हैरानगी थिए थी त ही हिकिड़ो मूं जहिड़ो माण्हू जंहिंखे कुझु ख़बर न आहे इकॉनमी जी, ही हिकिड़ो भित ते वॾो वॾो लिखियलु आहे त असीं डिफॉल्ट ते वञूं पिया, छो पिया वञूं? अच्छा हाणे हिकिड़ी त ॻाल्हि थींदी आहे न जीअं भई IMF कर्ज़ु न पियो ॾिए, सही पेट्रोल जा अघु मुल्क दुनिया में वधी विया, सही यूक्रेन वॉर थी वई, सही दुनिया में जेको आहे हू महांगाई अची वई आहे, इन्फ्लेशन वधी वई आहे, हू थी वियो आहे इकॉनमी वर्ल्ड इकॉनमी प्रॉब्लम थो अचे, डॉलर रिसेशन थी वई आहे, ही थी वियो आहे, हू थियो आहे। हा भई ठीकु आहे, पोइ हुन में पिनसन कयूं पिया, किथे हितां डॉलर वठूं, किथे IMF खां वठूं, किथे चाइना खां वठूं, किथे सऊदी अरब खां वठूं, पिनसन ते गुज़ारो कयूं पिया। अॼु मुफ्ता इस्माइल चए पियो त न भई ही जेको $10-15 डॉलर किरियो आहे 2 ॾींहंनि में, हिन जो सबबु असांजो इम्पोर्ट बिल न आहे, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी, हिन जो सबबु माशी सबबु न आहे हिन जो त ही जेको डॉलर महांगो थिए पियो, हिन जो सबबु आहे सियासी अदम इस्तेहकाम। शौकत तरीन बि इहो थो चए, त शौकत तरीन बि इहो चए, असां जहिड़ा नाक सकल माण्हू बि कई ॾींहंनि खां चऊं था त भाई मईशत जेका आहे, ॾिसो अगरि तव्हां वटि ₹5 घटि आहिनि यासिर तव्हांजे घर जे बजट में, तव्हां हितां पटसट को मूंखां रुपयो कंहिंखां ₹2 ₹3 करे माण्हू किथां न किथां 5 न त ₹4 करे वेंदो ऐं मुल्क पंहिंजो घर हलाईंदो। पर जे अगरि तव्हां वटि जेका खोट थिए पई पैसनि जी, उहो जो सबबु हिकिड़ो अदम इस्तेहकाम आहे, त हू तव्हां केतिरा बि पैसा आणियो उन सां पूरत ई कोन थींदी। तव्हांखे भले अॼु $2 बिलियन IMF ॾेई छॾे, अगरि पॉलिटिकल अनस्टेबिलिटी आहे, यकीन न आहे मार्केट में, अगरि हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल आहे, त सॼी ॻाल्हि जो हासिल मतिलबु इहो निकितो त ही जेको हुल हंगामो कनि पिया ॿई धुरियूं, हिन खे ही त चलो ही त पंहिंजो रांदि कयो वेठियूं आहिनि PTI ऐं हुकूमती इत्तेहादी, पर जेको इंस्टीट्यूशन आहे उहो कीअं बर्दाश्त कंदो? सो आउं इहो सम्झां थो त परीं लोटा थियण जो ख़ैर दुनिया में कुझु पॉसिबल आहे, लेकिन लोटा और नो लोटा, गिव एंड टेक, 2 ॾींहं हिते 2 ॾींहं हुते, आउं नथो सम्झां त 4-5 ॾींहंनि खां मथे हिन मुल्क में ही तमाशो जेको थिए पियो इहो रही सघे थो। हाणे हिन जो या त ही सियासी हल कढंदा सियासी पार्टियूं,
या पोइ कर विहारींदो को हिननि खे ॿाहनि मां झले ज़ोरी विहारींदो। पर हाणे मसइलो इहो आहे त जेको ॿाहनि में हथु विझी सघे थो उन जी बि त मसइलो आहे त उन जी त एतबार बि घटि ॿिन्ही धुरियुनि खे रहियो आहे। सो असीं हिकिड़ी सीरियस मैस में आहियूं। ॿई जेके ऐं आउं सम्झां थो 4-5 ॾींहंनि खां मथे ख़ुदा न ख़ास्ता अगरि ईअं सिचुएशन हली त वॾो नुक़सानु थी वेंदो, को एक्सीडेंट न थी पए। ॿई ॾाढा मुड़ुस आहिनि ख़ाला गुलाम जाफ़र शेख खैरपुर मीरस मां। जी शेख साहब छा चवणु चाहींदा? इहो आहे त कल्ह अली कारी साहिब खां सवाल पुछियो मूं त अली कारी साहिब चयो त भले मुल्क जी भींगासीं डॉलर ख़रीद कयूं। हाणे डॉलर बि त रोज़ानो महांगो थींदो थो वञे, उन ते बि त उहो मुनाफ़ो थींदो थो वञे, उहो मुनाफ़ो काॾे थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुकूमत भले कंहिंजी बि हुजे, अवाम खे रिलीफ खपे असांखे। ऐं टी ठीकु आहे साईं, साईं उहा ई ॻाल्हि कनि था। छा डॉलर वधंदो थो वञे, साईं चवनि था कंहिंजी बि हुकूमत हुजे को फ़र्क़ु नथो पए, अवाम खे रिलीफ खपे। न उहो ठीकु आहे, डॉलर कारी साहिब छा चयो? वधंदो थो वञे। हा ज़ाहिर अगरि अदम इस्तेकाम रहंदो त डॉलर माण्हू हिकिड़ो त रोके छॾींदो न, चवंदो मां या त ख़रीद कंदो, वधीक ज़ख़ीरा अंदोज़ी थींदी डॉलर जी। ऐं ॿियो अगरि मूं वटि आहिनि त आउं ख़र्चु न कंदुसि फ़िलहाल, कहिड़ी ख़बर। त चवण जो मक़सदु आहे त हीउ धंधो जीअं हिन मुल्क में हले थो, तव्हां कीअं हलाए सघो था? अच्छा, पोइ हाणे पाण ॿिनि मफ़रूज़नि ते कमु कयूं था। हिकिड़ो मफ़रूज़ो इहो आहे त हमज़ा शहबाज़ जी जेका तख़्त लाहौर जो फ़ैसिलो थियणो आहे परीं, उन में वाक़ई में 5-7 माण्हुनि जो को लोटा थी वञे। मफ़रूज़ ते ॻाल्हाईंदो छो जो मूंखे लॉजिक नथी सम्झ अचे। ईअं न आहे त असांजे मुल्क में इहो न थियो आहे, हज़ारे दफ़े थियो आहे, लेकिन नई हालतुनि में इहो फबड़ जहिड़ो आहे ई कोन यासिर। इहो वक़्ती तौरु 1-2 ॾींहं 5 ॾींहं इहो नथो फबी सघे। हाणे ॻाल्हि चिटी आहे त PTI ऐं क्यू लीग वटि पंजाब में अक्सरियत आहे, पीनट ख़तमु थी वई ॻाल्हि। हिन ते हाणे इनखे जेको हिनखे अगरि झुरलू फिराईंदा त क्राइसिस वधाईंदा, बहितर नुक़सानु। अच्छा, क्राइसिस अगरि वधाइनि था त आउं चाहियां थो त उहो क्राइसिस जेको आहे गिव एंड टेक 2-4 ॾींहं हेठि मथे पोइ जेको थियणो हूंदो थींदो। आउं नथो सम्झां त हिन खां वधीक हिन मुल्क मुतहमल थी सघे थो। अच्छा, मिसाल परवेज़ इलाही थी वियो चीफ मिनिस्टर। अच्छा, इमरान ख़ान चए थो न आउं फ़िलहाल त पंजाब असेंबली नथो टोड़ियां, न हलायां थो। इहो बि मसइलो हाणे छा करे? चवंदो इलेक्शन करायो। इलेक्शन फेडरल हुकूमत कीअं कराए? त पोइ हिन पोइ भेरे त लॉन्ग मार्च में GT रोड ते राणा सनाउल्ला वेठो, न पियो घिरण ॾे। KP वारे पासे ते बि राणा सनाउल्ला वेठो। हिन दफ़े जॾहिं KP में बि PTI जी हुकूमत हूंदी त रोड शो थींदो, पंजाब में बि PTI जी हुकूमत हूंदी, GT रोड ते बि पंजाब PTI जी हुकूमत हूंदी, ऐं परवेज़ इलाही जहिड़ो चीफ मिनिस्टर वेठो हूंदो त पोइ छा थींदो? इस्लामाबाद में घिरण खां छा रेंजर्स रोकींदी पंजाब पुलिस खे ऐं KP जे फ्रंटियर कॉन्स्टेबलरी खे? त कहिड़ी ख़बर त इमरान ख़ान चए त ठीकु आहे, ऐं पोइ लॉन्ग मार्च ते अचां थो वरी, जी हा, ऐं धरणो हणणु अचां थो, हाणे रोके ॾेखारियो, पोइ भेरे ते तव्हां रोके वरितो, वरी हिकिड़ो क्राइसिस। त भाईजान, हाउ कैन यू रन दिस कंट्री लाइक दिस फॉर लॉन्ग? सो आउं जेके बार बार चवां पियो, मूंखे को न को पेशन गोई आहे, न को मूं वटि को इल्म नजूम आहे, पर कॉमन सेंस आहे त हीउ हफ़्ते 5 ॾींहंनि खां मथे किसो कीअं थो हली सघे? दे हैव टू डिसाइड। ही जेको चाहिनि पिया, ऐं जेको सम्झां थो त ही ॿई धुरियूं ख़ासि तरह हुकूमती इतिहादी इहो चाहिनि था त न हू जेके न्यूट्रल्स आहिनि उहो विच में पवनि ऐं असांखे को सेफ पैसे ठाहे। अच्छा, हिन सॼी गेम में ख़ुदि तव्हां ॾिसो त नवाज़ शरीफ़ जेको मम थी वियो आहे, मरियो नवाज़ शरीफ़, मरियम खे त कोरोना आहे, हिकु ॾींहुं पहिरियां रिज़ल्ट, हा, हिकु ॾींहुं पहिरीं हुनखे कोरोना थी वई आहे, पर नवाज़ शरीफ़ खे छा थियो आहे? बिकॉज दे आर सो कंफ्यूज़्ड। ऐं वरी ज़रदारी साहब शयुनि खे या मौलाना फज़ल रहमान जेके मैनेज करण जी कोशिशि पिया कनि, जी पाकिस्तान में उहे मैनेज पिया कनि, ठीकु आहे। हाणे शहबाज़ शरीफ़ ते अगरि अञा बि ही जेको ट्राइका आहे हुकूमत जी, शहबाज़ शरीफ़, हमज़ा मौलाना फज़ल रहमान ऐं आसिफ़ ज़रदारी साहब, ही अगरि वरी हिन खे तोड़ जोड़ जी सियासत में, ॾिसो ही तोड़ जोड़ जी सियासत आहे न, हेतिरा MP हेतिरा फिराए वठंदासीं, हिन खे हीअं करे वठंदासीं, हुनखे हीअं करे वठंदासीं, साईं तोड़ जोड़। ऐं हीअ जेको बाई इलेक्शन्स में माण्हुनि फ़ैसिलो ॾिनो आहे, तव्हां ॾिठो न त माण्हुनि जी जॾहिं फ़ैसिलो थिए थो हुनखे तोड़ जोड़ नथी रोके सघे न। सो आई थिंक ही गवर्नमेंट त मूंखे सची ॻाल्हि आहे त नथी
मूंखे अॼु खां न मूंखे ही नज़र ई नथी अचे ही गवर्नमेंट शहबाज़ गवर्नमेंट फेडरल में, लेकिन मूंखे पंजाब में बि ऐं मूंखे ही सॼो सिस्टम जेको आहे हाणे, पर सिस्टम ज़रूरी न आहे त को हिते को गैर सिविलियन सेटअप अची वञे, लेकिन आउं सम्झां थो त शयूं गिव एंड टेक 2-4 ॾींहं हेठि या मथे ही 5 ॾींहं हफ़्ते में फ़ैसिलो थी वेंदो। ऐं सभु इहा जेका तव्हां ॻाल्हि कई त जोड़ तोड़ वारी साथ त अक्सर इहो ई सुवालु वणंदो आहे त असां वटि जेको बि हाणे पाकिस्तान में जेका ग्राउंड रियलिटी आहे हिन वक़्तु अपोज़िशन पार्टीज़ जी, मतिलबु हिन वक़्तु गवर्नमेंट वारी पार्टीज़ जी 11 पार्टियूं जो गॾु आहिनि, उन्हनि जी मोर और लेस सियासत फ़िलहाल इहा ई आहे। ऐं जेको नवाज़ शरीफ़ साहब बि हिकिड़ो पॉपुलर नैरेटिव ठाहियो हुयो उहो बि गुम थी वियो। हिन वक़्तु हाणे पॉपुलर पॉलिटिक्स खे टैकिल हे कहिड़ी शइ सां कंदा? मरियम नवाज़ शरीफ़ बि फेल ऑलमोस्ट नज़र आयूं। ॻाल्हि इहा ई आहे न त सभिनी खां वॾो जेको गेम थी वियो, जेका तव्हांखे यादि हूंदो, जेके मूंखे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि यादि हूंदो, पाण खे ॾिसंदड़, त उहो 2 महीननि 3 महीननि खां चए पियो जॾहिं ही शहबाज़ शरीफ़ चीफ प्राइम मिनिस्टर थियो ऐं हिननि चयो त असीं आइनी मुद्दो पूरो कंदासीं, त मुंहिंजो ही पंहिंजे पाण खे चरियो ठाहे विया आहिनि। हिन कुझु कोन, सभिनी खां वॾी लूज़र नवाज़ लीग थींदी ऐं इतफ़ाक़ सां मुंहिंजी ॻाल्हि सही साबित थी। हींअर बि ही जेको चवनि पिया न आइनी मुद्दो पूरो कंदा, अड़े छा पियो थिए? तव्हां कीअं था हलाए सघो हुकूमत? तव्हां फेडरल हुकूमत में वेही करे तव्हां कीअं करे सघो था? हिन में ॾिसो कुझु शयूं हूंदियूं आहिनि तव्हांखे उनजी का वाक़े जी, या उहो त इल्म नजूम वारा सम्झी सघनि था। पाण त हिकिड़ी जनरल नॉलेज कॉमन सेंस ते ॻाल्हायूं था त ही सिस्टम ईअं नथो हली सघे, हिन में को एक्सीडेंट थी वञे थो, ख़ुदा न खासा को हादसो थिए थो, का ॻाल्हि अहिड़ी थिए थी उनजी आउं अगथी नथो करे सघां। एतिरी ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे थी कि कंपनी चलेगी नहीं। अच्छा, तव्हां इहा ॻाल्हि खे इल्म नजूम वारी, शेख रशीद साहब अॼु चवनि पिया त हिकिड़े वॾे नजूमी जेको आहे उहो इमरान ख़ान खे ॾसियो त तुंहिंजे मथां हिकिड़ो पथर किरण वारो आहे, कुझु इमरान ख़ान खे त हटाए छॾियऊं, शहबाज़ शरीफ़ जे मथां किरी पियो। पत्थर ज़ाहिर शहबाज़ शरीफ़ जे मथां किरी पियो न। एक्चुअली शहबाज़ शरीफ़ जे मथां बि कहिड़ो किरियो आहे, उहो पत्थर नवाज़ शरीफ़ जे मथां किरी पियो। त हुनजी जेका 3-4 सालनि 5 सालनि जो जेको तपस्या हुई, जेको पोरियो हो, जेल वेल बि 2 दफ़ा रहियो वीचारो, वरी जेको बि थियो, पेटलेट्स बि पंहिंजा किराए छॾियईं, सभु कुझु थियो, उन खां पोइ हुनखे छा मिलियो? जी हा, हुनजे भाउ चीफ प्राइम मिनिस्टर करे वरिती, हुनजे भाइटे जेको आहे महीनो ॾेढ इहे अंधी लूली जेका चीफ मिनिस्टर करे वरिती। वापसि छो नथा अचनि? इहो सवाल उभरे थो। शेख रशीद साहब नवाज़ शरीफ़ हाणे कीअं वापसि अचे? ॾिसो नवाज़ शरीफ़ खे हाणे बोल्ड डिसीशन वठिणो पवंदो देर सवेर, पर उहो हू वठंदो जॾहिं इलेक्शन जो अनाउंसमेंट थींदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि नवाज़ शरीफ़ हिन खे जेको चइबो आहे न साम्हूं खां अची सिंगनि खां न वरितई, पंजाब हाणे उनजी धीउ बि न संभाले सघंदी, छाकाणि त हाणे सिर्फ़ु पॉपुलर पॉलिटिक्स जो मामिलो बि न आहे, ऐं नवाज़ शरीफ़ खे अची पंहिंजो नैरेटिव ॾियणो पवंदो हुनखे, छाकाणि काफ़ी अरसे खां मीडिया मां हू ग़ाइबु आहे, तंहिंजे करे हुनखे माज़ी जा वर्क बि अची उथलाइणा पवंदा मीडिया जे साम्हूं। त जॾहिं हू इंटरव्यूज़ ॾींदो हिते अची, ऐं हिते अची प्रेस कॉन्फ्रेंसिस कंदो, हू किस्सा ॿुधाईंदो, फिर मुझे फलाने साहब ने ये कहा, मुझे फलाने साहब ने ये कहा, और फिर उस वक्त जज साहब ने ये कहा, त पोइ ध्यानु जेको हींअर फोकस्ड इमरान ख़ान आहे उहो हुन पासे वेंदो। लेकिन विच में फ़र्दनि जा मुफ़ाद बि हुजनि था न यास सां, कई मुक़ररियूं आहिनि, कई तकररियूं आहिनि। असांजे मुल्क सां को हिकिड़ो मज़ाक़ हुजे त हिकिड़ी ॻाल्हि कई, उहो त मञी विया आहिनि ऑलमोस्ट। शेख रशीद साहब चवनि था नवंबर में करायो इलेक्शन। सर करायो, केरु कराए? ऐं नवंबर में इलेक्शन करायो त मतिलबु इहो आहे त तव्हां 3 महीना त अक्टूबर सितंबर, यानी तव्हां अगस्त में असेंबली टोड़ियो। जी हा, बसि ठीकु आहे। आउं हिन सां इख़्तिलाफ़ नथो कयां, इहा ॻाल्हि करणु शायदि ख़ाकान अब्बासी के ॿुधो पियो त सही निगरान हुकूमत नहीं चला सकती, क्यों नहीं चला सकती? जी हाँ, उन्होंने इहो चयो। जॾहिं IMF चए थी त असीं निगरान हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, तव्हां हिते को हफ़ीज़ शेख जहिड़ो या को IMF या वर्ल्ड बैंक सां जिन्हनि जा रज़ा बाक़र हाणे वारो, हा रज़ा बाक़र वारा हिन टाइप जा माण्हू विहारियो हिननि सां ॻाल्हाईंदी IMF। ऐं जॾहिं ॾिसो तव्हां वटि हू बलूचिस्तान जी कहिड़ी हुई रेकोटेक वारी हुते ठाह थियो पंहिंजो बलूचिस्तान वारी हू जेको खाणनि वारो मामिलो, उन खां पोइ हुनजो जेको CEO आहे हुन मुफ्ता इस्माइल सां वेही प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त असांखे पार्लियामेंट मां ऐं जुडिशरी मां
हीउ जेको ठाह थियो आहे इन जी महिरबानी करे जेको तौसीक़ कराए ॾियो न कॾहिं थींदो कोन्हे लेकिन हाणे हू छाकाणि ढिनल आहिनि रेकोटेक वारा ॾिनल आहिनि त ईअं ई ज़ाहिर IMF बि चवंदी त भई इहो सिर्फ़ु असांखे तव्हां पंहिंजी स्टैब्लिशमेंट खां अप्रूव कराए ॾियो त हीउ जेको एग्रीमेंट तव्हां असां सां कयो पिया इन जी नेक्स्ट हुकूमत हिन जी ऐं हुन ते ख़्याल त अगरि हुन में हिकिड़ी जेको केयर टेकर आहे उहो अगरि हिकिड़ी मशावरती काउंसिल ठाहे छॾे जंहिंमें नवाज़ लीग जो फाइनेंशियल एक्सपर्ट बि हुजनि जंहिंमें PTI जा बि हुजनि 3-4 माण्हू हुजनि उहो निगरान हुकूमत जी प्राइम मिनिस्टर सां मशावरत सां हिकिड़ो एग्रीमेंट साइन कनि त हिकिड़ो कंसेंसस डॉक्यूमेंट IMF सां डील थी वेंदो जंहिंमें PTI ही जेके बि आहिनि धुरियूं नवाज़ लीग ख़ासि तरह ही जेके 2 वॾी फोर्सिस आहिनि जिन्हनि जे ईंदड़ हुकूमत में अचण जो आसरो आहे उहो पंहिंजो कंसेंसस ॾियनि त छो नथो थी सघे निगरान हुकूमत छो नथी आहे हीअ हुकूमत कहिड़ो जेको अच्छा ऐं पोइ हलंदी कीअं जी हा बेस कहिड़ो पको अथसि ॾिसो पॉलिटिकल क्राइसिस सां सियासी अदम इस्तेकाम सां अलाए छा थींदो जे माहौल में मैशत नथी हली सघे अच्छा अगरि इन ते हिकिड़ो रखिजे जेके बक़ाया पार्टीज़ आहिनि असांजी पंहिंजी गवर्नमेंट वारी पार्टीज़ आहिनि हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी PML आहिनि जेके बि आहिनि उन्हनि जे लाइ त अगरि जे हाणे फौरी इलेक्शन अनाउंस करे छॾनि त पोइ जीअं कल्ह खां ॻाल्हि कई त सुसाइड आहे उन्हनि जे लाइ त पॉलिटिकली ॾिसो ईअं न आहे या सभु थोरी हिमत त करे नवाज़ लीग नवाज़ शरीफ़ थोरी हिमत त करे अचे जनरल इलेक्शन हूंदा आहिनि बाई इलेक्शन हुआ ऐं नवाज़ शरीफ़ लहंदो त ईअं न आहे त पंजाब जेको आहे उहो ईअं सफ़ा गोॾनि ते कोन विहंदो ज़ाहिर आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त ॿियूं धुरियूं बि त पीपल्स पार्टी ऐं ही सभु बि त राज़ी थियनि छाकाणि त पोइ मौलाना फज़ल रहमान आहे पीपल्स पार्टी आहे हिननि जा बि त MQM आहे कॉलर हिन सां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां जी लगारी साहब छा चवणु चाहींदा साईं मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिकु त हीउ जेको पंजाब में हले पियो CMशिप लाइ जेका हले पई चिकतान पहले त ज़रदारी साहब हुते मौजूदु आहिनि ऐं जंहिंजो PTI वारा चवनि था त हीउ जेको ज़रदारी साहब आहे ऐं राणा सनाउल्ला इन्हनि ॿिन्हिनि खे माना तव्हां माना जेल में विझो या कोर्ट हिननि जो सुप्रीम कोर्ट हिननि जो नोटिस वठे या इलेक्शन कमीशन जेके त साईं खां पुछणो त इहा किथे जी ॻाल्हि ॿियनि ज़रदारी साहब जेको दिलि थियल आहे उन सां गॾो गॾु ॿियो मुंहिंजो इहो सुवालु आहे त अॼु आसिफा भुट्टो साहिबा बि हैदराबाद जे दौरे ते निकितल आहे जिते माना चूंड मुहिम जे सिलसिले में त माना हू बि एक्टिव थियनि थियूं ऐं पीपल्स पार्टी पंहिंजो ज़ोर सिंध में त आहे पर आसिफा भुट्टो साहिब जी बि एंट्री हाणे थी वई आहे हाणे ॿियो हुन सां गॾो गॾु जेको मिनिस्टर हो खज़ाने वारो मुश्ताक इस्माइल उहो पंहिंजा कुझु ॿुधाए पियो त हाणे जेके एतिरा बिलियन जेके रिज़र्व्स या थींदा 8 बिलियन या 4 बिलियन हाणे ॻाल्हि इहो त अञा ताईं हिननि खे IMF जा पैसा न मिलिया आहिनि हिकु त सही मुआशी सूरत हाल में हले पई जेका तमामु तंग आहे ऐं या घणी चओ त माना अनस्टेबल आहे ऐं डॉलर तमामु घणो मथे पियो त मां इहो सही क्वेश्चन इहो त हाणे साईं कीअं था ॾिसूं त हाणे हिन सॼे सिनारियो में जंहिं पंजाब डिस्टर्ब आहे असांजो ऐं हीअ कंडीशन हले पई ऐं अॻिते ख़बर न आहे छा थिए त असांजी त मुआशी जेका कंडीशन ऐं पंजाब जी स्पेशल जेका आहे इन जा कहिड़ा असरात थींदा सॼी इन सोच में महिरबानी ठीकु आहे साईं कंहिं ज़माने लगारी साहिबु चइबो त जेको लाहौर चाहींदो उहो मुल्क में थींदो तख़्त लाहौर जो मसइलो हूंदो हींअर वाक़ई में इहो आहे बार बार लगारी साहिबु चए पियो त हमज़ा शहबाज़ जो छा थींदो पंजाब हुकूमत जो छा थींदो साईं हाणे मामिलो पंजाब हुकूमत जो न आहे हमज़ा शहबाज़ वियो त पाकिस्तान जो सॼो सिस्टम इलेक्शन ॾे वञिणो पवंदो या फ़ारिग़ थींदो जेको बि क्राइसिस सो हींअर मामिलो पंजाब हुकूमत जो न आहे सिर्फ़ु हमज़ा शहबाज़ एज़ चीफ मिनिस्टर पंजाब जो न आहे हीउ सॼे सिस्टम जे हलण या न हलण ते हाणे अची बीठो आहे या इलेक्शन थियण या न थियण ॿई ऑप्शन्स सो इट्स जस्ट नॉट मेयरली हिकिड़ी का पंजाब हुकूमत जो किसो न आहे हीअ हाणे मुल्की सियासत जो फ़ैसिलो परी थी वेंदो पहिरीं बि चवंदोसि तायुन थी वेंदो त हिन इलेक्शन ज़िमनी चूंडनि खां पोइ ऐं पोइ तव्हां ॾिसो त तायुन थिए पियो त मुल्क कहिड़ी डगर ॾे वञे पियो पोइ साईं चयो त ज़रदारी साहब ऐं हिननि जी गिरफ़्तारी जो हुननि मुतालबे सियासी बयान आहिनि ज़ाहिर आहे इल्ज़ाम त लॻंदा रहिया आहिनि ऐं हीअ मूंखे यादि आहे मंज़ूर वट्टू जे ज़माने में आरिफ़ नकई हिकिड़ो चीफ मिनिस्टर हो उन ज़माने में बि इल्ज़ाम लॻंदा हुआ पोइ गवर्नर हाउस मां ब्रीफ केस ऐं फलाण ढिमकाणी कहाणियूं हलंदियूं आहिनि त ख़ुदा खे ख़बर आहे छा मामलात आहिनि ऐं को हाणे लेकिन अगरि को ॾेती लेती करणी हूंदी त को पाण त को डायरेक्ट न कंदो आहे हीअ त इनडायरेक्ट मामला थींदा आहिनि पर हुन सां फ़ाइदो छा थींदो मूंखे अञा सम्झ नथी अचे
सची ॻाल्हि आहे मुंहिंजी अगरि त चौधरी शुजात अॼु वज़ाहत न करे छॾे हा त पोइ त हिकिड़ो मुबम रहे पोइ त वरी बि गुंजाइश रहे हाणे जॾहिं चौधरी शुजात क्यू लीग जो सदर चए थो त भई मुंहिंजे सौट खे ॾींदा परवेज़ इलाही खे वोट ॾियणा आहिनि त क्यू लीग जो वोटर त हाणे फिरंदो लोटो थींदो PTI जे MP अगरि फिरंदो त हुन ॿियनि 20 माण्हुनि जो हशर ॾिठो आहे छो फिरंदो 30-40 करोड़ रुपया गज पैसा आहिनि पर यार अगरि 5 फिरायूं 50 करोड़ 2.5 अरब रुपया ख़ैर सो ॻाल्हि इहा आहे त लेकिन मूंखे हुनजो को फ़ाइदो नज़र नथो अचे अच्छा पोइ साईं अलाए छा चयो बाक़ी आसफ़ा जी ॻाल्हि कई त हैदराबाद अच्छा आसफ़ा साहिब वयूं आहिनि ज़ाहिर आहे हींअर बिलावल भुट्टो साहिब जेके आहिनि उहो इलेक्शन कमीशन जे रूल्स मूजिबि नथा कंपेन करे सघनि छाकाणि मिनिस्टर आहिनि ऐं आसफ़ा साहिबा खे आणो त आहे लेकिन हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हाणे परीं इलेक्शन कॾहिं इलेक्शन आहे 24 तारीख़ ते ठीकु आहे उहो त ज़ाहिर आहे हिकिड़ी पॉलिटिकल फैमिली जूं आहिनि हू बिलावल मसरूफ़ आहे आसिफ़ साहिब ज़ाहिर इहे कंपेनिंग करे नथा सघनि त हुनखे लाथो अथनि ॾिसी पब्लिक हू क्रिएट करण लाइ जेके लहर क्रिएट कबी आहे उन लाइ पॉलिटिक्स में इलाही सारा हुनजा फैक्टर्स हुजनि था इलाही सारी उनजी बारीकियूं हुजनि थियूं उन बारीकियुनि में पाण नथा पऊं त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी ऑन द फेस ऑफ हिकिड़ो सवाल ऑन द फेस ऑफ इट नज़र अचे थो कोई ॿिए पार्टी मां जेको पब्लिक नैरेटिव कोई क्रिएट करे सवाइ नवाज़ शरीफ़ चलो किथे सिंध जी ॻाल्हि था कयो पूरे पाकिस्तान में अदर देन इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ न ॾिसो हींअर त अगरि फ़िलहालु त नैरेटिव ऐं बयानियो ठाहिण में इमरान ख़ान जो फ़िलहालु त काउं सां इतफ़ाक़ कयो इख़्तिलाफ़ कयो मां उन बहस में नथो पायां फ़िलहालु इमरान खे न पियो पहिरीं इहो कमु मरियम कयो पिए जी पर हाणे इमरान जेको आहे बयानियो ठाहिण में फ़िलहालु त सभिनी खां ज़ोर आहे जी हा हिन खे अगरि को वरी काउंटर करे सघे थो हिकिड़े ड्यू कोर्स में प्रोसेस में उहो नवाज़ शरीफ़ करे सघे थो लेकिन नवाज़ शरीफ़ वटि टाइम अगरि इलेक्शन अक्टूबर नवंबर में थियणा आहिनि त ख़ुदि नवाज़ शरीफ़ वटि बि थोरो टाइम हो हीउ जेको माठ वेठो आहे इहो जेको असां नंढे हूंदे खां जेको परे खां नवाज़ शरीफ़ खे ॾिठो आहे त हीउ जॾहिं गुम थींदो आहे त पोइ हिकु डिसीशन मेकिंग जे प्रोसेस में हूंदो आहे इहे असां हिनखे जेको रीड कयो आहे सहाफ़त में सो हू ॾिसे पियो ऐं पर आउं सम्झां थो त फ़ैसिलो हुनखे हाणे करिणो पइजी वेंदो ऐं हीउ 4-5 ॾींहंनि में ई इहो बि पाण खे नज़र किथे अची वेंदो सो अच्छा हिकिड़ो अगरि अॻिते असां ॻाल्हि कई थोरो लगाड़ी साहिब बि ॻाल्हि कई जॾहिं हैदराबाद में कैंपेन जी त सुभाणे जेको आहे माना 22 तारीख़ इमरान ख़ान साहिबु अचणा हुया कराची पर नथा अचनि लाहौर तां परी ज़ाहिर हींअर हुनजो फोकस हुते आहे लेकिन हाणे ज़रदारी साहिब खे नालो खणी शुरू थी विया आहिनि PTI वारा पीपल्स पार्टी लीडरशिप खे क्रिटिसाइज़ कनि पिया उनखे इंगेज कनि पिया उन ते कनि पिया त मुंहिंजो ख़्यालु आहे त हींअर को सॉफ्ट पीपल्स पार्टी त न रहंदी PTI लेकिन हू पहिरीं पंजाब खे ग्रिप में करणु चाहे पई ऐं हू सम्झे पियो हू इहो सम्झनि पिया त अगरि इमरान ख़ान कराची में कंपेन करे बि ऐं मतां हिते रिज़ल्ट उहे न अचनि त हुते जी विक्ट्री ते हुनजो हिते जो छापो पइजी वेंदो न बाबा सिंध में इमरान ख़ान कुझु न करे सघियो तंहिंजे करे हू परे खां वेही चवनि था त को TV ते ख़िताबु कंदो उनजो जेतिरो असरु पियो न पियो लेकिन थिए पियो न कल्ह टियों ॾींहुं मूं ॾिठो पिए त किथे हैदराबाद में असद उमर आयल हो माण्हुनि में उते जेको बि फंक्शन थियो पिए त हुन में PTI जे वर्कर्स में हिकिड़ो साह पियल हो पहिरीं PTI जे वर्कर सां मसइलो इहो थी पियो हो सपोर्टर सां त न इमरान ख़ान टाइम ॾिए पियो इंटीरियर सिंध खे न इमरान ख़ान जो बयानियो जेको आहे ही ॿेट सिंध जा ॾियण ऐं ॿिया करण ऐं कराची फोकस ॾियणु इन करे इंटीरियर सिंध जो माण्हू उहे बि इमरान ख़ान जे बयानीअ खां मायूस बि थिए पियो इमरान ख़ान टाइम बि न पियो ॾिए ऐं इमरान इहो बि PTI जे वर्कर खे ख़बर हुई त इमरान ख़ान खे झलियल आहे त तव्हां इंटीरियर में न अचो सो हिन दफ़े मूंखे लॻो त इहे 2 शयूं शायदि ऐं असद उमर हुते चयो मूं जेको हुनजी तकरीर ॿुधी त भई पहले हमने उधर से KP से सफ़ाया किया तब्दीली लाए फिर अब पंजाब में तब्दीली आई है फिर हमने कराची में पतंग को बैट से ख़त्म कर दिया है अब बाक़ी सिंध में भी ये जो एक ख़ानदान है यानी पीपल्स पार्टी उनजो कंदासीं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असद उमर आहे शाह महमूद कुरैशी आहे असद उमर अञा एतिरो असद उमर हिकिड़ो इंटेलेक्चुअल माण्हू त ज़रूरु आहे लेकिन हुनखे इंटीरियर जी पॉलिटिक्स जी डायनेमिक्स जी अञा पूरी ख़बर न आहे
तजुर्बेकार माण्हू आहे। पीटीआई में कंहिंखे त हिननि वटि PTI सां इहो इशू आहे त इंटीरियर सिंध जी पॉलिटिकल डायनेमिक्स खे सम्झण वारो हिननि वटि को माण्हू कोन्हे। माण्हू ई कोन्हे। त पोइ हिननि खे देरि सवेर अगरि इंटीरियर सिंध में दिलचस्पी हूंदी त पोइ हिननि खे शामूद कुरैशी खे ई, जंहिंजो वरी बि पीरी मुरीदी जे हिसाब सां ॿियनि हिसाब सां थोरो घणो वास्तो आहे इंटीरियर में, उनखे लाहिणो पवंदो। उनखे ई लाहिणो पवंदो। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जी, इन कंटिन्यूएशन ऑफ इलेक्शंस इन लाहौर एंड पंजाब जेको कुझु थियो त द डिग्री ऑफ फेयरनेस या जेका ट्रांसपेरेंसी इलेक्शन में उहा काफ़ी बहितर हुई। त व्हाट डू यू थिंक त इन फ्यूचर दिस ट्रेंड विल कंटिन्यू फॉर द जनरल इलेक्शंस, ऐं छा सिंध में बि अहिड़ी क़िस्म जो को ट्रेंड डेवलप थी सघे थो त 50 ऐं 60 वोटनि जे फ़र्क़ सां बि तव्हां इलेक्ट थी वञो ऐं उहो तव्हांजो जेको मार्जिन आहे उनखे प्रोटेक्शन मिले? इन हवाले सां को ट्रेंड थींदो या इन सां का मदद मिलंदी सिंध में माण्हुनि खे पंहिंजी पसंदि जा उम्मीदवार कामयाब कराइण लाइ, उन्हनि जो को हौसलो पैदा थींदो, कुझु ट्रस्ट डेवलप थींदी? आई होप त इन जे बारे में साईं जिन कमेंट कंदा। साहिब साहब, मूं पंहिंजे अख़बार में बि कल कॉलम लिखियो ऐं पहिरें ॾींहं खां चाहियां थो त पंजाब जे माण्हुनि खे त हिन दफ़े इजाज़त मिली त हू जेको सही सम्झनि था खुली दिलि जो इज़हार करे उहो इज़हार कनि ऐं उन्हनि जे वोट खे इज़त ॾिनी वई। उते मैनिपुलेशन थी, पर अहिड़े वॾे पैमाने ते के इंस्टीट्यूशनल वे में न थी। मतिलबु थी किथे जंहिंजो जिथे वस लॻो उन्हनि कयो हूंदो, लेकिन जेको झुरलू फिरंदो आहे, हिकिड़ी ऑर्गेनाइज़्ड RTS इलेक्शन थींदी आहे त 100 वोटनि जे अॻियां हिकिड़ी ॿुड़ी हणी उनखे 1000 करे छॾिबो, उहो पाण खे न थींदी नज़र आई। उनजो सबबु मूं तव्हांखे गुज़ारिश कई पहिरीं ॾींहं खां 2-3 ॾींहं कयां थो त पंजाब में पहिरीं एंटी स्टैब्लिशमेंट या एंटी इलेक्शन रिगिंग, वोट खे इज़त ॾियो छा हो, इन जी हवाले सां नवाज़ शरीफ़ हिकिड़ी पूरी कंपेन कई पई। उन काफ़ी जेको आहे असरु विधो। पोइ सोने ते सुहागा उनखे यानी मल्टीप्लाई बाय 5 करे इमरान ख़ान शुरू थी वियो। त पंजाब में हुनजो छाकाणि त उन ई ॿोली में हू क्रिटिसिज़म थी रहियो ऐं पंहिंजा ई करे रहिया हुआ, त जेके पावर सेंटर्स हुआ उन्हनि हिकिड़ो रिलीफ ॾिनो ऐं पोइ ते हटिया। ऐं सम्झां थो त पोइ ते हटिया। ऐं हुन में सिर्फ़ु इमरान ख़ान जो क्रेडिट न आहे, जे पोयां हू जेको 3-4 सालनि जी नवाज़ शरीफ़ वारी ऐं हिकिड़ी पल्स वेठल हुई, उते पल्स हुननि ठाही, हिन हुनखे एम्पलीफाई कयो, अञा वधाए छॾियो, पराॾो वधाए छॾियो इमरान ख़ान। त पंहिंजनि जी ॿोली हुई, पंहिंजनि जी ॻाल्हि हुई, पंहिंजनि जो सूर हो, त हुनखे मोट बि मिली वई। बलूचिस्तान ऐं सिंध में आमिर साहब ख़्वाहिश ऐं दुआ ज़रूरु कजे त हिते बि कॾहिं सिंध जे माण्हुनि खे बि ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि खे बि पंहिंजो माइंड ऐं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करण जो मौक़ो ॾिनो वञे ऐं हुनजो सही तर्जुमो बि ॿुधी वठनि ऐं हुन ते अमल करे वठनि। छाकाणि त हिकिड़ो दफ़ो हिन मुल्क जे माण्हुनि खे फ़ैसिलो करणु ॾियो त हू कंहिंखे पंहिंजी अच्छे कार्य जो फ़ैसिलो करण जो, अच्छे कार्य सां मुराद इहा आहे त पंहिंजे सही ऐं ग़लति जो कंहिंखे फ़ैसिलो करणु ॾियणु चाहिनि था। ॾिसी, तव्हां कराची सिंध में हीअ जेके जॾहिं खां लंडन वारी MQM ठही, कॾहिं फेयर इलेक्शन थिया सवाइ शुरू वारे 1-2 खां छॾे? फेयर सां मुराद इहा आहे त उहो बि फेयर न हुआ, उहो बि फेयर न हुया, लेकिन पॉपुलर लहर हुते हुई। हिकिड़ो दफ़ो इंटीरियर सिंध में भोतार आहिनि, पोइ अच्छा इहो जेको इंडिविजुअल रेगिंग थींदी आहे त मूं तव्हांजे ख़िलाफ़ु कई, तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु कई, जिते मुंहिंजो वस हलियो मूं 5 वोट हेठि मथे कया, तव्हां को 5 करोड़ रुपया विरहाए छॾिया, हीअ हिकिड़ी रिगिंग आहे। पोइ जेको आख़िर में रिगिंग थींदी आहे, जेको कंसोलिडेटेड रिगिंग हूंदी आहे, त पहिरीं तय थियल हूंदो आहे त सिंध मां बलूचिस्तान मां हिन खे हेतिरी सीटूं ॾियणियूं आहिनि, हिन खे हेतिरी सीटूं ॾियणियूं आहिनि, हिन खे खटराइणो आहे, हिन खे हाराइणो आहे। यार उहो त ॻाल्हि ई ख़तमु थी वञे थी न। अच्छा, इन खे हिकिड़ो सुवालु अचे त पंजाब में जेका नवाज़ शरीफ़ साहब खे हटायो वियो, कहिड़े बि तरीक़े सां हटिया विया, त हिकिड़ा 2/3 मेजॉरिटी जे हिसाब सां माना हिकिड़ा इंपॉर्टेंट प्राइम मिनिस्टर हुया, काफ़ी उन्हनि वटि सपोर्ट बेस हुई, आवाम जो वोट हुयो। नवाज़ शरीफ़ साहब त हटी विया। उनखां पोइ पंजाब में हिकिड़ी पल्स उभरी जेका वोट लाइ इज़त, माना उनखे नवाज़ शरीफ़ साहब शक्ल ॾिनी, उनखां पोइ वरी इमरान ख़ान साहब शक्ल ॾिनी। सिंध में कॾहिं पॉपुलर वेव उथे कोई शक्ल त ॾे हुनखे? न, ॻाल्हि ठीकु था चओ,
त उहो इमरान ख़ान खे त मां त चवां थो न हाणे हिन में रास त कोन्हे, हाणे त धणी पाण मञे थो हा, मञे थो। त हुनखे रोकियल हो सिंध में दाख़िल थियण। हींअर बि हुनजो शौक़ु आहे त बसि हू पंजाब, वाक़ई में पंजाब ऐं KP अगरि इमरान वटि हुजे थो त हुनखे सिंध ॾे ॾिसणु, ऐं सिंध में बसि हू कराची जी 10-15 सीटूं चए थो, बसि खोड़ थी वियूं। इंटीरियर ॾे या त मुंहिंजो हिननि जी अंडरस्टैंडिंग न आहे या टीम न आहे, वॾो फैक्टर आहे त टीम न आहे। छो जो अज़त एहतराम सां जेके बि आहिनि सभु अका मूंखां त सभु घणो सम्झूं हूंदा, पाण ॿिन्ही खां त सभई सम्झूं हूंदा PTI, लेकिन ॾिसी सिंध जी आइडेंटिटी इंटीरियर जी हिकिड़ी पंहिंजी डायनेमिक्स आहे, लेकिन इहो न आहे त ही डूएबल न आहे। पर हुननि खे हाणे मूंखे कंहिं मूं PTI खां पुछियो पिए काफ़ी ॾींहं पहिरीं, चए त हाणे ख़ान साहिबु चए थो त सिंध जा माण्हू पाण मूंखे एतिरो करे ॾेखारीनि जो आउं मजबूर थी हुते अचां। मूं चयो हाणे त आशिक़ माशूक़ जो किसो थी वियो भई। हा, महबूबा चए थी त तूं अच, हू चए थो न कॾहिं मां थो छिकां कॾहिं तूं थो छिकी। मूं चयो हाणे इहा कहिड़ी सियासत आहे? लेकिन ख़ान जेको आहे ही बहरहाल ही अॼु खां नथो चवां या सालनि खां चवां थो, ख़ान बहरहाल हिकिड़ो ब्रांड आहे, पर हिन ब्रांड खे सेल्स टीम खपे। या पर ख़ान जो इंट्रस्ट ई न आहे, पोइ त ख़ैर हिकु अलॻि मसइलो आहे न। ॾिसो तव्हां ही बर्गर जी मल्टीनेशनल कंपनीज़ अचनि थियूं, पिज़्ज़ा जी मल्टीनेशनल कंपनीज़ अचनि थियूं, त ही फ्रेंचाइज़ पंहिंजा ॾींदा आहिनि न। जी हा। या हू चवंदा अच्छा जेके न ॾींदा आहिनि उहे पाकिस्तान में खुलंदियूं कोन फ्रेंचाइज़। Exactly, त अगरि इंटीरियर सिंध में डिमांड हिन ख़ान ब्रांड जी फ्रेंचाइज़ जी न आहे, ॻाल्हि ख़तमु आहे। लेकिन ख़ान चए थो खोलण ई नथो ॾियां, नथो ॾियां, त अजीब ॻाल्हि आहे। कॉलर न था मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? मुंहिंजो चवण इहो आहे त अली काज़ी साहिब खां तबसरो वठणो आहे त राणा सनाउल्लाह इहो कीअं बयानु ॾिनो त जेको आहे पंहिंजो असां 5 माण्हू हेठि मथे करे सघंदासीं, इहे कहिड़ी मंतक आहे हिन में? 5 माण्हू हेॾे होॾे करे छॾींदा, राणा सना चवनि था इहो बयानु कीअं आयो आहे? साईं मूंखे पाण ख़बर न आहे त राणा साहिबु अगरि करिणो हो त चवण जी कहिड़ी ॻाल्हि हुई। माना हाणे त अगरि वाक़ई में बि न अचनि त चइजे ॾिस राणा सनाउल्लाह त चयो, त चवण जी सेंस छा हुई? अगरि तव्हांखे करिणो बि हो 5-8 माण्हू हेठि मथे करणा, कावड़ में अची वेंदो आहे न माण्हू। साईं ऐं ॾिसो ईअं न आहे न। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट छा हूंदी आहे? गवर्नमेंट हिकिड़ी सीन ब्यूरोक्रेसी जी ताक़त हूंदी आहे। सीन ब्यूरोक्रेसी सां मुराद आहे IG, चीफ सेक्रेटरी, DC, SP, इरिगेशन, हे जेको तव्हांजा सीन हिकिड़ी हूंदी आहे इनविजिबल ताक़त असांजी एजेंसीज़ हे हो। पंजाब में हिन बाई इलेक्शन खां पोइ कहिड़ो DC ऐं SP हींअर हिमत कंदो जो हमज़ा शहबाज़ जे चवण ते या राणा सनाउल्लाह जे चवण ते जेको आहे उहो अहिड़ो कोई स्टेप तकड़ करे? न सवाल ई तकड़ करे, छाकाणि परवेज़ इलाही चई बि चुको आहे त ईंदसि त ही चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब त फ़ारिग़ सम्झो, छो जो पंजाब वाली इलेक्शन जेका इलेक्शन जे करे। त ॻाल्हि इहा आहे त ब्यूरोक्रेसी बि त हवा जो रुख ॾिसंदी आहे न, जेका सिविलियन ब्यूरोक्रेसी आहे। हू जेके आहिनि हू त न्यूट्रल आहिनि ज़ाहिरी तरह, त फिराए केरु ॾींदो? राणा सनाउल्लाह जे चवण ते फिरी वेंदा छा? ऐं फिरी कंदा छा भाईजान? कुझु हासिल न थींदो। जी हा, कुझु हासिल न थींदो। अच्छा मूंखे नंढड़ी हिकिड़ो मिंट 1.5 मिंट आहे त नंढड़ी ॻाल्हि, फारूक सत्तार साहिब जेका आहे MKM सां त मुलाक़ात की, पोइ वरी ख़बरूं अचनि पियूं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहिबु चयो त असां ठा थी आहे, अॼु वरी PSP वारनि सां मुलाक़ात थी आहे। फारूक सत्तार साहिब जी थोड़ी ख़्वाहिशूं शायदि सवायूं थी वई हूंदियूं, हिन करे MKM वारा लिफ्ट नथा कराइंसि। लेकिन हीउ ॾिसूं हिन इलेक्शन खां पोइ, हाणे ॾिसो हीउ जेको बाई इलेक्शन थींदा, तव्हां टाइम न आहे इन में, अगरि MKM खे कराची में ऐं हैदराबाद में इलेक्शन में रिज़ल्ट नथो मिले लोकल गवर्नमेंट त ही पीपल्स पार्टी सां गॾु कीअं बीहंदी? एग्जैक्टली पहिरियां ई ॾाढो। त हाणे तव्हां अञा ॿिया तमाशा ॾिसंदो, ही बाप MKM ही GD त आहे ई कोन हुननि सां गॾु, त ही अलॻि जेको आहे किथां तव्हांखे ख़ुशख़बरी मिली सघे थी। त पोइ अगरि इहो बि थी वियो, MKM अगरि ऑन द प्रिटेक्स्ट हिन बहाने या हिन सबब जे करे त असांखे बल्दियाती इलेक्शन में असांजो जाइज़ हिसो न मिलियो आहे ऐं फेडरल हुकूमत जो साथ छॾे ॾिए थी, सिंध हुकूमत में त आहे ई कोन, त 2 वोटनि ते बीठल शहबाज़ हुकूमत उहो ई कोन रहंदी, त आइनी मुद्दो किथां था पूरो? अच्छा पोइ अजीब मश्करी वारी ॻाल्हियूं हाणे मरियम साहिबा ऐं हिननि नवाज़ लीग वारनि शुरू कयूं आहिनि कि हम इलेक्शन हारे नहीं है, हमने 5 सीटें PTI से वापस ली। ओ भाई कल ताईं त चओ पिया त हू रिगिंग में खटियो इमरान ख़ान, हाणे यानी मञो था
त उहे त हू 20 सीटूं हुन जाइज़ खटियूं हुयूं जंहिंमां तव्हां 5 छॾाए वरितियूं आहिनि। असांजो वोट बैंक बि वधियो आहे। कंफ्यूजन आहे न, ऐं असांजो वोट बैंक वधियो आहे, यानी तव्हां 2018 जी इलेक्शन खे जाइज़ करार ॾियो पिया, तॾहिं त चओ था तव्हां 5 सीटूं वापसि वरितियूं आहिनि। जी हा। त ही दैट शोज़ कि केतिरी कंफ्यूज़्ड आहे नवाज़ लीग। ऐं हिन में नवाज़ शरीफ़ जेको स्टालिन वांगुरु जेको आहे मुंहं ते कंबल वेड़े सुम्ही पियो आहे, स्टालिन हिकु ज़माने में वर्ल्ड वॉर 2 में त ॻाल्हि इहा आहे त हीउ कंबल ओड़े जेको सुम्ही पियो आहे नवाज़ शरीफ़ साहब, हिकु कंबल लाहिणो पवंदसि। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर मिला ईंदड़ प्रोग्राम में दुआनि में।